यानी सकाफ़ती दिहाड़े के सिलसिले में बदीन वेझो ॻोठ हाजी जूनेजो में गवर्नमेंट हाई स्कूल ऐं समाजी अॻवान इक़बाल जूनेजो पारां शानदार रंगारंग तकरीब कोठाई वई। उन वास्ते रिपोर्ट करे आहे यूनिस बखारी। आवाज़ टेलीविजन न्यूज़ जे ऐलानियल इल्म पिरायो सिंध संवारियो खे मानाइती मोट ॾींदे गवर्नमेंट हाई स्कूल ॻोठ हाजी जूणे जो इंतिज़ामिया ऐं ॻोठ जे समाजी अॻवान इक़बाल जूणे जे तरफ़ां हिकु शानदार ऐं रंगारंगी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें स्कूली शागिर्दनि ॻोठाणी ओताक जो मॉडल चींगे ते लुॾणु, वंझवटी खेॾणु ऐं मल्ह मुक़ाबलनि सां गॾु सकाफ़ती टेबलोज़ पेश कया विया। इन मौक़े ते आवाज़ न्यूज़ सां वीचार वंडींदे शिरकत कंदड़नि चयो त पहिरियों शर्त आहे त असीं इल्मु पिरायूं। जेकॾहिं असांखे अजर कंहिं टोपी जी लॼ रखणी आहे, इज़त रखणी आहे, त पोइ असांखे सभु वेछा विसारे, सभु नारा विसारे फ़क़ति इल्मु पढ़ूं। हाणे कलम जी जॻह ते असीं कंध ॾे वेठा आहियूं, पोइ हाणे तव्हां जीअं सम्झो, पर जिन कंध ॾिनो उहे भॼी विया, जिन कलम खयो उहे ज़िंदगी अॼु बचाए वेठा आहिनि। स्लोगन जेको एजुकेशन ते हिन भेरे आवाज़ टीवी वारनि जेको ठाहियो आहे, असां सिंध वारनि लाइ सभिनी लाइ मैसेज आहे त पंहिंजे ॻोठनि जे स्कूलनि जी मालिकी कयूं। जेकॾहिं असां ॻोठनि स्कूलनि जी मालिकी कंदासीं, सिंध असांजी वधीक तरक़ी कंदी। उन करे हिन प्लेटफॉर्म तां मुंहिंजो सॼी सिंध वासियुनि खे मैसेज आहे, जेके हिन वक़्तु वॾनि उहिदनि ते, वॾियुनि सीटुनि ते पंहिंजा ॻोठ छॾे वॾनि शहरनि ताईं जिन रुख कयो आहे, उहो मोटी अचो। महीने में हफ़्ते 15 ॾींहं पंहिंजे ॻोठ जे थोरो मारूड़नि खे ॾिसो, पंहिंजे स्कूलनि खे ॾिसो, थोरी मालिकी कंदा त असां बहितर नतीजा ॾेई सघूं था। राड़ी जो स्कूल झोपड़ी खां स्टार्ट थियो, जेको 700 ते एनरोलमेंट पहुती आहे, अॼु हाई स्कूल आहे। ऐं सभिनी खे इहो ई चवंदुसि त जेके बि असांजा ॻोठाणा आहिनि उहे पंहिंजे स्कूल जी मालिकी कनि ऐं अहिड़ा प्रोग्राम कनि जेके असांजे लाइ सुठा साबित थींदा। असीं आवाज़ टीवी जा इलाही शुक्रगुज़ार आहियूं जीअं असांजे हिन प्रोग्राम में शिरकत कई ऐं असांजा उहे ॿार जेके ॿारहाणे में रहनि था ऐं A1 ऐं A ग्रेड खणी अचनि पिया, उन्हनि खे माना ॾियण लाइ असांजा इहे दोस्त असां सां गॾु आहिनि। असीं वरी बि ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं। सकाफ़त जो ॾींहुं आहे, असां हर साल मल्हाईंदा पिया अचूं ऐं हीउ ॾींहुं असांखे ईद जे बराबरि ॾींहुं लॻी रहियो आहे। हा मां सिंधी आहियां, ॿोलियां ॿोली मिठी, ॿोलियां ॿोली मिठी, गीत सिंधी ॻायां। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। तक़रीब में मैट्रिक जे A1 ग्रेड ऐं A ग्रेड खणंदड़ शागिर्दनि खे शील्डूं ऐं सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। बदीन ज़िले में इल्मी ऐं सकाफ़ती सरगर्मियूं जारी वसारी कैमरामैन शबीर दानिश बकारी सां गॾु यूनिस बकारी, आवाज़ टेलीविजन न्यूज़ बदीन।